सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। कहीं भी इंसान जो जन्म हकीकत में इंसानियत जो जन्म होता है, इंसान असांखे मालिक बनाई ऐं इंसानियत असांखे पाण खे धारणी पवंदी आहे ऐं इंसान बणजण ऐं इंसान थियण ये अलग अलग चीजों है। इंसान जो जन्म तो सभिनी जीवन वांगुरु ई थींदो आहे, पर इंसान थी रहण उहो असांजे मथां हूंदो आहे ऐं असांजी सुञाण इंसान हुअण सां न पर इंसान थी रहण सां हूंदी आहे। जेकॾहिं असां इंसान थी रहंदा आहियूं त पोइ इंसानियत जी ऊंचाई खे छुहंदा आहियूं। पोइ असांजी ज़िंदगी इंसान जा महान ऐं माण्हू जा भगवान बणंदी आहे। बाक़ी जेकॾहिं सिर्फ़ इंसान थी करे पैदा थियासीं त पोइ पैदा थियण जी प्रक्रिया उहो सभिनी जीवन जे बराबरि हूंदी आहे। तंहिंजे करे सिर्फ़ु आयासीं, खाधो पीतो, रहियासीं, हलियासीं ऐं हलिया वियासीं, पोइ उहो सभु कुझु बराबरि रहिजी वेंदो आहे, कोई फ़र्क़ु कोन रहा। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं असां ते ई अलॻि अलॻि फर्ज़ रखियल हूंदा आहिनि। असांखे मंझ ऐं बूझ ॾिनी आहे त असां इंसान थी करे रहो, उन पंहिंजे तरफ़ां कोई बि कसर कोन्हे छॾी, उन पंहिंजा फर्ज़ सभु पूरा कया। इन करे असांखे उन नेचर सां ई तहिड़ो बणायो आहे। जीअं अगरि असां ॾिसंदासीं जेकॾहिं पहिरियों पैदा थियासीं इज़त हुजे या न हुजे कोई फ़र्क़ु न पवंदो, पर जॾहिं इंसान इज़त वारो बणंदो आहे त पोइ जॾहिं इज़त न हूंदी आहे कोई कुझु बि ॻाल्हाए कोई फ़र्क़ु न पवंदो, कोई लफ़्ज़ ॻाल्हाईंदो, कोई कुझु चवंदो, सभु कुझु नॉर्मल लॻंदो आहे। पर जॾहिं इंसान इज़त बणाईंदो आहे पोइ कोई लफ़्ज़ ॻाल्हाइण त परे रहियो, का रुसवाई त दूर जी ॻाल्हि रही, पर सिर्फ़ु कोई असांखे सही या ग़लति चवे तो लाइ फलाणे कुझु ॻाल्हायो पए तॾहिं बि आग बगोला थी वेंदा आहिनि, तॾहिं बि अंदर में हिकदमि हलचल हलणु शुरू थी वेंदी आहे।
हिकदम अंदर में बिल्कुल उल्टी सोच हलण शुरू थी वेंदी। इज्जत बणजण खां बाद असां इज्जत लहण त घणी परे रही, पर उनजे खिलाफ हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॿुधी सघंदा आहियूं। ऐं हक़ीक़त में इहा ई असांजी इंसानियत हूंदी आहे। त असां पैदा थियासीं कीअं बि थियासीं कोई फ़र्क़ु न पवंदो, पर जॾहिं असां इंसान हुजण जे नाले इज़त बणाईसीं त पोइ इज़त जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॿुधणु, यानी इहो सॼो अहंकार या वॾाई न आहे, पर इन जो मक़सदु आहे त हाणे मुंहिंजी इज़त वञणु न खपे। यानी असांजा अमल, असांजी हलत, असांजी रहत, असांजा अंदाज़, असांजा तौर तरीक़ा, असांजा खाधा पीता, असांजी उथी वेठी सभु अहिड़ा हुजनि जीअं असांजी इंसान हुजण ते, इज़त हुजण ते उहा आंच न अचणु खपे। तंहिंजे करे इंसान थी पैदा थियण या इंसान हुजण कोई वॾी ॻाल्हि कोन्हे, पर इंसान थियण खां बाद उहो असांजो वञणु न खपे, उन ते असांखे लाज़मी ध्यानु ॾियणु खपे। ऐं वञण जो मक़सदु इहो न आहे असांखे ज़बरदस्ती दॿाए करे रखो, उनखे पंहिंजे पावर सां कुचॾो, पर उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त असांजा तौर तरीक़ा ऐं अंदाज़ एतिरा बहितर हुजनि जीअं असां हर हिकु दे दिल में वसूं, न कि उनजे दिमाग़ में घुमंदा